अस्सलाम वालेकुम। मां आहियां असलम हैदर। इंतहाई अहम मामिलो ॿोलियुनि जो मामिलो। 21 फरवरी सॼी दुनिया जे अंदरि अॼोके ॾिहाड़े ते मादिरी ॿोलियुनि सां प्यार जो इज़हार तौरु मल्हायो पियो वञे। माण्हू सॼी दुनिया पंहिंजी ॿोलियुनि सां प्यार करे थी। माउ जी ॿोलीअ सां, लोलीअ जी ॿोलीअ सां प्यार करे थी। अॼु उन सां मुहबत जो इज़हार कयो पियो वञे। क़ौमी ॿोलियूं सॼी दुनिया पंहिंजे पंहिंजे ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली को मामिलो ई कोन्हे त हू ॿोलीअ खे क़ौमी ॿोली न चवनि। पर हिते हिकु वॾो सुवालु अॼु ॾींहं ताईं रहियलु आहे 1947 खां वठी, त हिते जेके तारीख़ी ॿोलियूं आहिनि, जेके क़ौमूं आहिनि, उन जूं पंहिंजी ॿोलियूं आहिनि, उहे हज़ारे साल पुराणियूं ॿोलियूं आहिनि, पर उहे क़ौमी ॿोलियूं न थी सघियूं आहिनि। सिंधी, बलोच, पश्तो, पंजाबी ऐं ॿियूं ॿोलियूं। उन जे न थियण जे करे हिकु तमामु वॾो ख़दशा, ख़्याल, बहस, मुबाहिसा सालनि खां हलंदड़ आहिनि त आख़िर छो पाड़ेसरी मुल्क आहे, 26 उते ॿोलियूं, क़ौमी ॿोलियूं उते आहिनि 26 सिंधी समेत। त आख़िर छाजे करे, छो कहिड़ो डपु आहे त अगरि हीअ जेके हज़ारे साल पुराणियूं ॿोलियूं आहिनि, इनखे क़ौमी ॿोलीअ जो अगरि उनखे मंझता मिले, उनखे क़बूलु कयो वञे, त इन सां नुक़सानु कहिड़ो थींदो? दुनिया सॼीअ में किथे बि को नुक़सानु नथो थिए। इन अहम मामले ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर इन जो रुकावट केरु आहे, कंहिंखे ख़तरा आहिनि, छो केरु ख़ौफ़ज़दा आहे ॿोलियुनि खां? सिंधी ॿोली, पश्तो, बलोच, ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि, पंजाबी ऐं ॿियूं ॿोलियूं आहिनि, उहे हज़ारनि सालनि खां हिते मौजूदु आहिनि। ॿोलियूं वरी पोइ उन्हनि जा लहजा, वरी हर ॿोली आहे उनजो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे, उहो सभु हिते मौजूदु आहिनि, जेके हज़ारनि सालनि खां हिते मौजूदु आहिनि। असीं अॼु अचूं था त क़ौमी असेंबलीअ वारे उन बिल ते 21 फरवरीअ जो अॼु आलमी ॾिहाड़ो आहे, असीं क़ौमी असेंबलीअ जे उन मादिरी ॿोलियुनि वारे बिल ते था अचूं, जंहिंखे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न ॾिनो वियो आहे। क़ौमी असेंबली में 2017 में उहो बिल आंदो वियो, पर उनखे मंज़ूरु न कयो वियो। उन बिल में इहे चारई जेके ॿोलियूं आहिनि, उनखे अॻियां रखी करे बिल आंदो वियो त हिननि खे मंज़ूरु कयो वञे ऐं क़ौमी ॿोलियूं हिननि खे तसवुरु कयो वञे, क़बूलु कयो वञे। उन में सिंधी, बलोच, पश्तो, पंजाबी इहे ॿोलियूं। पर 2017 में उहो बिल, अॼु 2025, उहो बिल उन ते दज़ ॼमी वई, उहो लटकियल उते रहियो। थियो ईअं 2017 में जीअं त नून लीग जी उते अक्सरियत हुई ऐं उन्हनि अक्सरियत उनखे क़बूलु न कयो। ऐं हिकु कामेटी हुई जेकी मुस्लिम लीग जे हुकूमत जी कामेटी, उनजो सरबराह जावेद अब्बासी हो, उन बिल खे क़ौमी ॿोलियुनि बदिरां उन कामेटी इलाइक़ाई ॿोलियूं करार ॾेई उन खे मामले खे उते ई रोके छॾियो। ऐं उहो अॼु ॾींहं ताईं हिते सवाल कयो वेंदो आहे, कॉन्फ्रेंसूं, प्रोग्राम, एहतजाज, प्रोटेस्ट, हुकूमतूं, आम माण्हू, इदारा, माना सिंधी ॿोलीअ जा इदारा, मुख़्तलिफ़ इदारा, उहे उन ते जेके प्रोग्राम्स मुतालबा कया वेंदा आहिनि त हिन ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियूं तसवुरु कयो वञे, उनखे क़बूलु कयो वञे ऐं उन्हनि खे मंज़ूरी छो नथी इन बिल जी ॾिनी वञे। पर उनजे मथां रुकावटूं आहिनि ऐं उहे रुकावटूं उन्हनि ताक़तवर ऐं बासर धुरियुनि तरफ़ां अॼु बि मौजूदु आहिनि त हिन मुल्क जे अंदरि जेके तारीख़ी क़ौमूं आहिनि, उनखे तारीख़ी क़ौमूं तसवुरु न कयो वञे, उनखे तारीख़ी ॿोली ऐं उनखे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न ॾिनो वञे। उनजे करे उहो ख़ाल पैदा आहे, मौजूदु आहे। 1952 में बंगाली ॿोलीअ खे बि क़ौमी ॿोलीअ जो मामले ते, जीअं तव्हां सभिनी जे साम्हूं आहे त अॻियां हली उहो मामिलो किथे वञी पहुतो। 1972 तरफ़ अगरि असां अचूं था, थोरो माज़ी में वञूं था, पोइ वरी असीं हिन 2017 वारे मामले ते 2011 में छा थियो। 2017 में जीअं त नून लीग जी हुकूमत दौरान हीउ बिल क़ौमी असेंबली में आंदो वियो हो, उनखां अॻु में सेनेट में आंदो वियो। असीं इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था त सेनेट खां पोइ वरी क़ौमी असेंबली ऐं ॿिया जेके मामला आहिनि उहे बि मां तव्हांजे साम्हूं आणियां थो त दुनिया इनखे कीअं थी ॾिसे या अंग्रेज़ दौर में
हिन सिंधी ॿोलीअ खे त कीअं क़ौमी ॿोली तसवुरु कयो वियो ऐं उनखे कीअं क़बूलु कयो वियो। त हीउ मामिलो 1972 में अगरि असीं अचूं था त 1972 में सिंध असेंबलीअ क़ौमी ॿोली तौरु सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोली क़ौमी ॿोली तौरु उनखे मंज़ूरु कयो, बिल मंज़ूरु कयो त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे। जंहिं ते उहो बिल गवर्नर वटि वियो, टालपुर साहिबु उन रसूल बख़्श उन टाइम उते गवर्नर सिंध जा उहे गवर्नर हुआ ऐं उन जेको बिल हो उन गवर्नर सिंध जे गवर्नर उहो बिल रोके छॾियो, उन ते सही न कई। उहा इन जे करे सही न कई त जीअं ई इहे बिल मंज़ूरु थियो त दाहूं अचणु लॻियूं, ख़ासि तौरु हैदराबाद कराचीअ मां त हीअ उर्दू ॿोलीअ जो जनाज़ो कढियो पियो वञे ऐं ज़रा धूम से निकिलेगा जनाज़ा उर्दू का, अहिड़े क़िस्म जा नारा साम्हूं आया। भुट्टो ज़ुल्फ़कार भुट्टो उन मामले खां लाज़मी आहे उन प्रेशर में अची करे उन रिएक्शन में उन रोके छॾियो गवर्नर सिंध खे त हिन ते सही न कयो। थियो ईअं, उन खां पोइ कमिटी मुक़ररु कई वियूं, उन में जेके उर्दू जा कमिटीज़ हुयूं उहे मुक़ररु कई वियूं ऐं उन खां अलावा सिंधीअ जेके दानिशर उन्हनि जूं कमिटियूं मुक़ररु कयूं, जंहिंमें मुहाजर वफ़्त में प्रोफेसर इश्तियाक हुसैन ऐं उन खां अलावा AB हलीम, प्रोफेसर गफ़ूर ऐं GA मदनी, इहे उर्दू महाजर तरफ़ां कमेटी में आया। उन्हनि खे उन गवर्नर ऐं उन्हनि तरफ़ां घुराए वियो त उन ते उन जी असीं ॻाल्हि ॿोल करे सघूं। ऐं उन खां अलावा सिंधी वफ़द में शेख अयास ऐं काज़ी फैज़ मोहम्मद, अली बख़्श टालपुर, मोहम्मद ख़ान सुमरो ऐं सिंध काबीना जा 2 वज़ीर क़ाइम अली शाह ऐं दुर मोहम्मद उस्तो, इहे ऐं उन खां अलावा हिन कमेटीअ जी ॻाल्हि ॿोल जेके इन जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ हफ़ीज़ पीरज़ादो कानून जो वज़ीर हो, उन टाइम उन हिकु सिफ़ारिश कई सिंध जे गवर्नर खे त इन ते सिग्नेचर कई वञे, सही कई वञे। पर पंजाब जो उन टाइम गवर्नर हो मलक मेराज ख़ालिद, उन उते एतिराज़ु वारियो त हीअ अगरि सही कई थी वञे, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली तसवुरु कयो वेंदो त पंजाब में वॾो रिएक्शन ईंदो। किथे सिंधी ॿोली, सिंध में क़ौमी ॿोली, पर पंजाब में रिएक्शन। प्लानिंग उन टाइम बि लाज़मी आहे कंहिंजी हुई, छा हो सॼी प्लानिंग, हमेशह जेके पर्दे जे पुठियां प्लानिंग थींदी आहे। लाहौर में एहतजाज कराए वियो त क़ौमी ॿोली तसवुरु न कयो वञे, क़बूलु न कयो वञे। लाहौर जे एहतजाज खां पोइ कराची में एहतजाज थियो ऐं उन खां पोइ हिन मामले खे रफ़ा दफ़ा कयो त बाबा सिंध में क़ौमी ॿोली उर्दू आहे ऐं सरकारी ॿोली सिंधी आहे, इन मामले खे ईअं हल कयो वियो। अॼु ॾींहं ताईं उहो सुवालु उते लटकियलु रहियो। पर हाणे जॾहिं क़ौमी असेंबलीअ में 2017 में हीउ मामिलो आयो, उन खां अॻु में सेनेट में आयो। सेनेट इन बिल खे, क़ौमी ॿोलियुनि वारे बिल खे क़बूलु करे वरितो ऐं अक्सरियत राय सां मंज़ूरु करे वरितो। उन खां पोइ मामिलो क़ौमी असेंबली में आयो। क़ौमी असेंबलीअ में आयो त क़ौमी असेंबलीअ में उनखे रोकियो वियो, उनखे मंज़ूरु थियणु न ॾिनो वियो, जंहिंजे करे अॼु ॾींहं ताईं हीअ 2025 आहे। असीं हर साल हिन आलमी ॾिहाड़े ते हूअं ई मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में हमेशह असांजो पढ़ियो ॻढ़ियो माण्हू इन ते ॻाल्हाईंदो रहंदो आहे त आख़िर छो क़ौमी जेके ॿोलियूं आहिनि, जेके क़ौमुनि जूं तारीख़ी ॿोलियूं आहिनि, उनखे क़ौमी ॿोली क़बूलु करण में आख़िर हर्ज़ु छा आहे। ख़ुदि हितां जो पढ़ियो ॻढ़ियो माण्हू पंजाब लाइ ख़ुदि पंजाब में खोड़ जेके उतां जा चूंडिजी ईंदा आहिनि, जीअं नून लीग जे दौर में ई रुकियो त चूंडिजी ईंदा आहिनि त उन्हनि जो नारो बि रहियो आहे जाग पंजाबी जाग, अहिड़े क़िस्म जा। त छा पोइ पंहिंजी ॿोलीअ लाइ उन्हनि बि उते न ॻाल्हायो आहे कॾहिं त उनखे क़ौमी ॿोली, ऐं उहे पुठियां ई पोइते ई रहियूं आहिनि ऐं रहंदो खंदो रुकावट रहियूं आहिनि त ॿी ॿोलियूं बि क़ौमी ॿोली न थियनि। हाणे अगरि अॼु जॾहिं असीं अचूं था दुनिया ते, दुनिया पंहिंजी ॿोलियुनि में कीअं तरक़ी करे रही आहे, तेज़ी सां दुनिया पंहिंजी ॿोलियुनि खे अहमियत ॾिए पई, उन में तरक़ी करे थी, उन में ॿार वधीक महारत हासिलु करे सघे। असां वटि थियो ईअं त अगरि कंहिं गॾह खे बि अंग्रेज़ी अची पे वई त उन हुक्मरानी पे कई, उन लीड पे कयो समाज खे। पढ़ियो ॻढ़ियो माण्हू, सम्झ वारो, सियासी समाजी अदबी सूझबूझ वारो माण्हू हो, पोइ हिते इन लाइ केरु रहियो त उनखे अंग्रेज़ी नथी अचे। त
त इन क़िस्म जूं जेके मामला आहिनि त पंहिंजी जेकी ॿोली आहे उन जी महारत उन में ॿार खे तमामु घणी उन में हूंदी आहे। ईअं सॼी दुनिया में अगरि असीं हलिया था वञूं, फ्रेंच क़ौम पंहिंजे नस्ल खे फ्रांसीसी ज़बान में उनखे तमामु उनखे वाध वीज करे रही आहे। उन खां अलावा अंग्रेज़ क़ौमूं पंहिंजे ॿारनि खे मादरी ज़बान खे ऐं अंग्रेज़ी खे तमामु वॾी अहमियत ॾेई रहियूं आहिनि। जर्मनी, चीनी, जापानी, इन खां अलावा ॿियूं जेके बि क़ौमूं आहिनि पंहिंजी पंहिंजी ॿोलियुनि खे तमामु वॾो अहमियत ॾियनि पियूं। उनजो सरकारी दफ़्तरी समूरो कारवार उन पंहिंजे ॿोलियुनि में अचे थो ऐं ॿारु तमामु वॾो उन में माहिर बि थिए थो। ऐं इन खां अलावा असीं जॾहिं माज़ीअ में अचूं था, माज़ीअ जे अगरि असां अंग्रेज़ दौर ते असां अचूं था त माज़ीअ में अगरि असीं 1857 में अचूं था त 1857 में अंग्रेज़ सिंधी ॿोली लाज़मी करार ॾिनी ऐं सिंधी ॿोलीअ खे लाज़मी करार ॾियण खां पोइ कमिश्नर उन वक़्त जे 1857 में हिकु लेटर पिणु जारी कयो त जेके बि क्लर्क आहिनि उहे सिंधीअ जो इम्तिहान पास कनि। जेको सिंधीअ जो इम्तिहान पास न कंदो उनखे पोस्टिंग न ॾिनी वेंदी। उन दौर में 1857 में कमिश्नर बि अहिड़ो लेटर कढियो त सिंधी ॿोलीअ जी वाध वीज लाइ अंग्रेज़ दौर में तमामु वॾो कमु थियो ऐं उहे बि क़ाबिज़ हुआ, उन्हनि बि यलगार कई, पर उन्हनि ॿोलीअ लाइ तमामु वॾो कमु कयो। पर हिन दौर में जॾहिं मुल्क जा वॾनि वॾनि उहिदनि ते बि मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू अचनि था ऐं ॿोलियुनि में ॻाल्हाइनि बि था, त पोइ दुनिया सॼी पंहिंजे पंहिंजे ॿोलियुनि सां प्यार करे थी, उनखे अहमियत ॾिए थी। त पोइ छो हिन मुल्क जे अंदरि जेके मादरी ॿोलियूं आहिनि उनखे क़ौमी ॿोली छो नथो तसवुरु कयो वञे? उन ताक़तवर धुरियूं जेके बि धुरियूं आहिनि उहे आख़िर छो ख़ौफ़ज़दा आहिनि त इहे ॿोलियूं ईंदियूं त उर्दू ॿोली उन सां ख़तमु थी वेंदी? ईअं त किथे बि न आहे। ईअं त इंडिया में ख़ुदि सिंधी पढ़ाई वञे थी, उर्दू पढ़ाई वञे थी, ॿियूं ॿोलियूं पढ़ाई वञनि थियूं। आख़िर छो हिन मुल्क जे अंदरि उहो बिल अॼु ॾींहं ते छो हिन मादरी जेके आलमी ॾिहाड़ो आहे 21 फेबरवरी, अॼु इन ते हिकु दफ़ो ॿीहर इन तरफ़ अचिजे थो त उन बिल खे फौरी तौर ते मंज़ूरु कयो वञे। अॼु बि नून लीग जी हुकूमत आहे। 2017 में जॾहिं बिल आयो तॾहिं बि नून लीग जी हुकूमत हुई, पर उहो बिल उन दौर खां रुकियल आहे। ऐं अॼु इन अगरि बिल खे मंज़ूरु कयो थो वञे त तारीख़ी जेके ॿोलियूं आहिनि उनखे मंझता मिलंदी, उनखे इज़त ऐं एतिराम मिलंदो ऐं उहो ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली तसवुरु कयो वेंदो, कंहिंखे बि घटि तसवुरु न कयो वेंदो। सभु जेके तारीख़ी क़ौमूं आहिनि उन जूं जेके तारीख़ी ॿोलियूं आहिनि उहे इज़त लाइक़ु आहिनि। हज़ारनि सालनि खां क़दीम ॿोलियूं आहिनि, उनखे एतिरो ई एतिराम ऐं मंझता ॾियणु घुरिजे। महिरबानी।